Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मश्किरन जो गोट तई मश्किरन जो गोट तई शादी हुआ जनड़ी मुआ लकी भी थो कुछ पढ़ी भी थो सुञाण मुखे मां मोलाइण आया न तू जनड़ी आई हे तो हटर न त मां पंहिंजी परी कॾहिं चवंदा अहिड़ी विटूं हलंदई जो ख़बर ई कान पवंदी त किबलो कहिड़े पासे आ मुआ मवाली नशो कयो थई छा मां उहा न आया मां त तू इन वारे जिन जी भाणजी न मां तू कच्चे में रहंदी न नांगे छा ख़बर में रहंदी न ओ चरा मां त हाणे समझ में अची वई तू लाल हवेली रावलपिंडी में न जे छित ते रहंदी आई हाणे ख़बर पइजी वई न मुंहिंजो तुंहिंजो पीउ सिरक जो जिन आहे न जेको पंहिंजो सिर हथ में खयो ऐं धड़ू घुमंदो वतंदो आहे उहे हो न तव्हां निभागा मां तोखे कीअं सम्झायां त तो मूंसां इश्क जो इज़हार कयो आहे जेके तू मोलाइण चवंदो उहा मां मोलाइण आया तो मुझे इश्क छो कयो तोखे कहिड़ो लाचार पियो तुंहिंजी आदतुनि जे करे मुंहिंजूं आदतूं तोखे थियूं वणनि माण्हुनि मां कंहिंखे बि कोन थियूं वणनि मां चर्च भंग पवंदो आहियां इहा आदत वणे थी हा मां बि समझी वियसि मां बि सम्झी वियो आहियां त तोवारा माइट जेके जिनड़ा आहिनि उहे बि थी सघे थो मूं वांगुरु मवाली हुजनि तूं अञा ॻाल्हि खे नथो सम्झी ऐं घणो नथो सम्झां त नथो सम्झां इंतु सवा सम्झी वियो आहियां तूं हीअं करे मूंसां गॾु अचु त मां तोखे भंग जी पुड़ी ॿ टे राडूं चर्च जूं वठी ॾियां तुंहिंजी माइटनि खे प्यार भला उहे बि ख़ुशि थियनि तूं बि ख़ुशि मुंहिंजी जान छुटे न मां पंहिंजे पीउ जो अकेलो पुटु आहियां मुंहिंजे ॼमण सां अमर मरिया त दुनिया छॾे वई हली पोइ बाबे मूंखे जेके 2-3 साल उमिरि मूंखे पालियो उहो पाड़े वारनि जी ॿकरीअ जो खीर वठी पीआरींदो हो उन ॿकरीअ खे खणी मां चई सघां थो अल्लाह मां चवां टो ही जवे गोबाटो अरे मुंहिंजे बाबे गोबाटे खे सुञाणे जे लाइ छा गोबाटो नालो न वठ छो गोबाटो मुंहिंजो पीउ आहे अमर जो सॻो मुड़ुसु आहे अम्मा मुंहिंजा चवंदी त पिणे नीलामी कोट जीअं ईंदा हुआ पठान खणी न त उन्हनि खे पियो खोलींदो हो ॻोल्हींदो खीसे मां निकिरी पियुसि मां माई जिनड़ी थोरा घणा मुआंडा मुंहिंजे पीउ बाबे गोबारे तव्हां सां मिलनि था खपेव न त ॾियांव मुफ़्त में ॾोकड़ बि न ॾियो मूंखे पिणे न तूं खबी छो जो तूं मज़ेदार माण्हू आहीं थुलो पितिकिड़ो अरे थलो मस्ती न कर मूंखे लॻा थो थिए छो तुझे भी कुछ होता है तो मुझे भी कुछ होता है पर असांजे ॻोठ में हिकिड़ा ही खोता है वलू वाला खोता भला कहिड़े मुक़ाम में घर थई मां हिन ॻोठ में रहंदी आहियां कंहिंजे घर में कल्लूअ जे घर में पोइ जल्दी कर मूंसां गॾु हल त मां तोखे घर छॾे अचां मुंहिंजो ॾिठल आहे उहो घर मां तोसां गॾु हलां ॿकरियूं बाक़ी पिणे चाढ़ींदो मां वञा थी पर इहो ज़रूर सोचजां फोन वारी मोलाइण मां आहीं कीअं एतबार कयां हिया हुआ या हुआ हिया इहो चरियो न थी वञा सुठो त असांजे ॻोठ में गिदू कोन्हे न त मूंखे तकिड़ो बरसी कराए अदा लालू ये खबर है मिठल खुश आहे इने मोए समझो चावनी हा सही थी चवी तो मिठल सा छा वञे थी मुंघणे हां मुआ ये चवी सा तो अदा लालू मा सुगड़ छा नजर घट थी वई थी छा हा नजर अदे नजर ई तबे दाए किया किथे मोए जे दिमाग जी रगत न थड़ी वया अदा लालड़ा छदिनन गालन के ओ अदा भाईड़ा मुके खटड़ी खपे खट हा खट पैदी ते सुनाले खड़ी वञो मुंजी खट हिते कोने मा तोखा खट वठण आई आया अदा मसलो यो आ त असा वटन बखटू हिकड़े ते मुजो मुर्स दितलई मा समंदायूं ऐं बिए ते मुजो ढेर कादन समंदो आ पर मुआ जडे खा वटी जेल मा मोटी आयन नको ता पाण सुमन नको ता बे के सुमन जन निंड्री असल फिटी वया जेकड़े एकड़ी खट दींदे त वडी मेहरबानी थींदी खट हा खट तो के जा पर सेठ धनुला छापे तवे छापे तवे का गाली काने का पियो चवे हा चवण जी हुनखे बीमारी आहे न ॿुधण जी मूंखे बीमारी आहे तूं भेण ई भली खट त छापर सॼी ओता कई खयो वञ न अदा बस हिकड़ी खट खपे अल्लाह खैर करेस मो चरियो त न थी वियो केडी खट हिकड़ी खट न हा ओ ठीक आ चच चकर पंहिंजी सुञाणे खण हल बल
सफ़ाई कई थी लालू मूं तोखे मना कयो न ओ साईं कंहिं खां मना कदे बंगलो सॼो किन थींदो धप करे वेंदो पोइ तूं वठो सघंदे पोइ मां छा कंदुमि अड़े हिन सफ़ाईअ या कम जी ॻाल्हि नथो कयां तो हुन माईअ खे खट छो ॾिनी खट हा खट हा उहा खट हा खट अड़े हींअर जेका गिटीअ खां खट ॿाहिरि माई खणी निकिती उहा खट थो चवां उहा खट हा उहा खट मूं सोचियो त न्याणियूं ॿार खाम खां किथे रुली न मरे इन करे खट ई न उहा जेका खट मूं बस कर चुप कर ॻोठ वारनि जो तो ठीकु खा मूं तोखे सम्झायो आहे न कंहिंखे बि कुझु शइ ॾियणी न आहे हाणे तोखे ईअं ई करिणो आहे सम्झी हलो एॾियूं खटियूं पयूं वरी मां कूड़ अहिड़ा त कान्हे अड़े बहानो कबो आहे खट छिगल आहे खट में सेरूं कोन खट में वाॾण कान्हे खट जा पवा निकितल आहिनि हा छा सम्झी वियो आहियां त उहो खट छिगल त आहे पर हुन वाढोलो बि न आहे वाढोलो त पाए जी बि ॻाल्हि कंदोमान पाओ वाढोलो छिगल ऐं शेरूं निकितल हा हेठां हा ठीकु आहे सम्झियुमि हाणे सम्झी वए न कंहिंखे कुझु न आहे ॾियणो बहाना ठा सम्झी बेवकूफ़ कंहिंजा जो एॾा मूं दादी पहुची गई आहे खाम खां फर्श किनो थींदो हेॾे बाबा हेॾे बेवकूफ़ मां चरियो मां किलो सैंडल खणी वरी हेॾे अंदरि वञे थो पहुची ताज़ी ॾींदो टाइल ख़राब थी वञे त केरु भरा ॾींदो मासी माया मिठल 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 अब्बा वे पुट मिठल इहो अधे वलूअ जो त हवालो ॾे मासी बाबल वलू मन लॻो पियो आहे चवे पियो अधी के चइजे त फिक्र न करे जे लॻो मुड़ुसनि लाइ ठहिया न अब्बा भला ज़मानत कॾहिं थींदी अधे वलूअ जी मासी बाबल जी ज़मानत कान थी थिए पुलिस चवे थी जेसि ताईं लालीअ जो पतो न ॿुधाईंदो तेसी ताईं शख़्सी ज़मानत कान थींदी निभागो कलू सॼो ॾींहुं होटल जे हवाले आहे धीअर पंहिंजूं संभाले नथो सघे ॾोह ॿियनि कयो जेल में हाणे मुंहिंजो भाउ पियो आहे जॾहिं निभागी लाली लभे अब्बा खॾ में वञी पई लाली बि डर धणी साईं बि उन जा तूं ॿुधाए कीअं आयो आहे मासी मां त पंध आयो आहियां मुंहिंजो मतिलबु आहे त कंहिंसां आयो आहे कंहिं कम सां न मासी अकेलो आयो आहियां त पोइ छा लाइ आयो आहे उहो ॿुधाए बाबल चयो त मुंहिंजा कपिड़ा पुराणा थी विया आहिनि पोइ धोतल वॻो खणी आ उन जे लाइ आयो आहियां ओ मां ओ तिलकणी धीअ का चांहि जी प्याली काढ़े अचो मिठल आयो आहे मामा जा कपिड़ा बि खणी ॾे चोरी ॿुधंदी कान मां ई वञी अधे जा लटा खणी अचां वरी हिनखे छिगल पाटल आणे ॾे इन करे मां ई खणी अचां हा हा कलाक खां पोइ मश्किरन जो गोठ तई मश्किरन जो गोठ तई मश्किरन जो गोठ तई मश्किरन जो गोठ तई चिलकड़ी तो आई किथे बताओ नीसा ये कजे एक तावीज़ साड़जा जो माने जे खट जे पाए जे ठा रख जाए इस जे कीदी फेरा क्यों खाए सब को सोला थी विदा पर हिनन मां साड़ वो केड़ो एक आई थे टेक मम्मा को अच्छा दी अचे बा एक कपड़ा मासी ॿियो बि कुझु ॾियणो अथई त ॾे खणी वञा अब्बा मां ॿियो छा ॾींदसि बस वेठी थी दुआऊं ॾियांसि ठीकु आहे मां बि हलां थो अब्बा ईअं कीअं वेंदे पंधु वेंदुसि बे अब्बा मुंहिंजो मतिलबु आहे चांहि जो ढुक पी पोइ वञ ओ छोरी हिकिड़े कोप करण में एॾी देरि कई अथई हे छोकिरो वञे थो पियो जल्दी अचो अचो तकड़ी अचो मां तकड़ो वेहां थो मासी जी हाँ लाली केक पापो त चाह में बुड़ी खाई छॾियांस पर हेॾी सारी माई गुलशन खां लिकाए आख़िर कीअं खणा पर गुलशन खां लिकायां बि छो लाली का गुलशन जे फीअ जी धी आहे छा पर जे गुलशन विढ़ियो न त मां बि विढ़ंदोसांसि मां गुलशन खां टिॼां थो छा
अगर लालीअ जे करे मूंखे गुलशन जो खून करणो पियो त कंदुसि, पर लालीअ खे कोन छॾींदुसि। कुराड़ीअ जे मथे में फटाको फाटी पियो, 70 जूं मरी वयूं। लालू अॼे ॾाढी थी सेठ धनु कोन्हे छा? आहे पर मूंखे ॾिसण में कोन थो अचे। छो तूं अंधो थी वियो आहीं छा? ॾिठल मां तोखे ॾिसां पियो थो, पर दरअसल ॻाल्हि इहा आहे त सेठ धनु जेको आहे न उहो मरी थी वेला, इन करे मूंखे ॾिसण में कोन थो अचे। यार तूं केॾो न भलो आहीं, केॾो सुहिणो आहीं। मां भलो पा, मां सुहिणो पा, मूंखे ख़बर ई कान्हे का। चरिया तूं सखी बि आहीं। मां चरियो न आहियां, वरी थोरो घणो दिमाग़ ईअं थोरो हेॾे थी वियो आहे, सफ़ा दिमाग़ मुंहिंजो ख़राबु न थई। यार लाल ॾाढी तकलीफ़ आहे, असांखे अटे वारो दॿो ॾे, महिरबानी थींदी तुंहिंजी। महिरबानी कान्हे, दॿो मां कोन ॾींदुसि। छा? दॿे जी वाॾण थी पई आहे। लालू दॿे जो वाॾण खां छा, मूंखे दॿो खपे। अरे नथो सम्झी छा, असांजे दॿे जो वाढ हलो बि थी पियो। अदा लालू मूंखे दॿो खपे अटे वारो। मरी वियासीं। अरे दॿे जो वाण बि जेको आहे न उहो बि थी पियो आहे, ऐं हिकिड़ो पाव बि कोन्हे। अरे बाबा अटे वारो दॿो खपे जंहिंमें अटो विझबो आहे। अच्छा उहो दॿो जंहिंमें अटो रखबो आहे। सम्झीसि मां सम्झीसि। शुक्र आहे सम्झी वई, हाणे वञी खणी आ न। छा कजां? अरे दॿो। अरे ॾाढी पियो थोड़ा न, दॿो सही न आहे, हुनजी बाही भॻल आहे। चपाड़ जो हाणे न सिंध वञी दरवाजे में लॻई। अरे मूंखे अटे वारो दॿो खपे। उहो दॿो बाबा जंहिंमें पाणी गरम कबो आहे, विझबो आहे, अटो बि हुन में विझबो आहे, ऐं गिहु बि उन में ईंदो आहे। त पोइ ईअं चओ न त दॿो खणी आ, अॼु खणी ट्रैक कई अथई, हिते पी, मां दॿो खणी थो अचां अटे वारो। अड़े गुलशन तुंहिंजी क़िस्मत, लाली जो त मुंह में साह आहे साह, पर इहो मुंह वारो यार रोशन विच में टंग हणाए वेठो आहे। पर चवंदा न आहे न, मियाँ बीबी राज़ी तो क्या करेगा काज़ी। लाली मुंहिंजी आहे ऐं मां लाली सां ज़रूरु शादी कंदुसि। ॾिसां थी इहो रोशन मूंखे कीअं थो रोके। लाली मां आयो हां, उथ हल मूंसां। मां तो सां हलां, पर हो गुलशन गुलशन छा कंदो, तूं मुंहिंजी आहीं, उथ अच मूंसां। खबरदार, लाली सिर्फ़ मुंहिंजी आहे। ॾिसां थी त कीअं थो वठी वञी तव्हां, अटी पर थी न त मरी वेंदे। ॾितल वरी अटे वारो दॿो खयो पियो वञे, मूं सुञातो आहे। दॿो असांजो पक सां छा खपे त दॿो असांजो। अरे मूं तोखे चलियो हो न त घर जी का बि शइ कंहिंखे न आहे ॾियणी। सेठ ग़रीब आहे, चए पियो त दॿो जो असां सभई घर भाती गॾिजी अटो पिनंदासीं, इन करे मूं ॾिनोमांसि। अरे ये बिचनी अथई, ठग अथई, न ॾींसां दॿो। मूं तोखे चयो न को बहानो करे टारे छॾिजांइ। छा बि बहानो त कयोमांसि न चयोमांसि, दॿे जो वाण सड़ियल आहे, दॿे जो पाव भॻल आहे, दॿे जो सेरूं कोन्हे को, ऐं हिकिड़ी बाही बि न आहे दॿे खे, चयोमांसि। अरे ये त खट जा बहाना आहिनि। वाढण वाढोलो खट में थींदो आहे, दॿे में न आहे थींदो। हाँ ये खट जा बहाना आहिनि। मां भुलिजी पियो छांइडी लाली जल्दी मोटी आहे, न त मां सफ़ा टेरियो थी वेंदुसि, वतंदुसि सेठ खे खाईंदो। मुंहिंजो सेठ ओ दॿे जा बहाना केॾा आहिनि, मूंखे ॿुधा। लालण चई सां त दॿे खे पोयां सोराख थी वियो, तरो अथसि ई कोन, सिॼी पियो अथसि, तोखे बहाना करण अचनि ई कोन था। बेवकूफ़। मां न ईअं चवांसि त वेठो त तव्हीं सां त दॿे जो तरो निकितल आहे, ऐं दॿे खे टूंगा, दॿे जो पाणी बि वही वेंदो लाज़मन, उनखे कड़ो बि न हूंदो। दॿे जूं निशानियूं घटि, सेठ जूं निशानियूं वधीक।
लाली अम्मा बाबा बाबा मां बेगुनाह आहियां मुझे दामन दागदार ना है बाबा बाबा मुझसे जुल्म थियो आहे एक तो मुझसे नाहक धारियन कयो आ ऐं अवां भी मुंह मोड़े मुझे दिल था टोड़ियो बाबा मां बेगुनाह हूंदे भी वरी तव्हां हथ ॿधी माफ़ी थी वठां बाबा बाबा मुझे बच कर बाबा कलू पत्थर दिल इंसान न थी न्याणी निमाणी मजबूर थई मासूम थई खबर ना कड़ी तकलीफन का गुजरी इते जी पुगी आए इनके हाथ दे सहारो दे मशकिरन जो गोट तई मशकिरन जो गोट तई मशकिरन जो गोट तई मशकिरन जो गोट तई बाबल धनु सेठ साहब हरू बलवा के थाने ते सेक दिनो हाणे किथो लाली किथां निकती बाबल आयो सेठ मां त चवां थो लाली खां तकड़ी इहा पुछा कराए वठो त हुनखे कंहिं अगवा कयो त पोइ असां उन्हनि ते केस कयूं जिन असां ते केस कयो मार पर उते उते धकया जिते जिते कारी न आहे कादन रितल बाबा तव्हां कंहिं ते केस कंदो तव्हांजो केस त ठहे ई कोन थो छो त ॻोठ मां जॾहिं माचिस जी तीली बि चोरी थींदी आहे न त ॻोठ वारा तव्हां ते शक कंदा आहिनि बाबा तव्हांजा कम ई अहिड़ा आहिनि भला सेठ साहब लाली ॿुधायो आहे त हुनखे कंहिं अगवा कयो ऐं किथे रखियो हुअसि ख़बर न आहे बाक़ी कल्ह असां लाली अॼु थाणे ते वई आहे पोइ जेको बि बयान ॾिनई न हुन में ॾोही ऐं बेॾोहीअ जी ख़बर पइजी वेंदी हा मिठल तूं कुझु चवण पियो चाहीं मशकिरन जो गोट सेठ साहब ही में कहिड़ो चक्कर आहे जरे घटि दून भाॻो आऊं बाबा रितल मसलो इहो आहे जॾहिं खां लाली गुम थी न लालूअ जा लोणा ई फिरी विया इहो मवाली वरी लालूअ खे खिलाइण जा जतन पियो करे इन में हुनजो ॾोह बि कोन्हे न माना लालू खे खिलाइण जे चक्कर में असांखे लेथड़ियूं पाराए हलिया वञे निभागा के जायजा हाँ ॾिठे न असां मवाली छॾीस बाबा छॾीस यार लालू खे छॾ बस छॾी हा मां वञा भला अरे मां काने वेंदे वे आला वाला कोन थो नी बाहर आड़े टकर थई जा हले दुनाली तुंहिंजो ठका ओ बाबल ॻाल्हाइण जो वारो मिलंदो त फाटंदुसि न अॼु ॻाल्हाइण लाइ मां त फाड़िया थो त ॿिए जो नंबर लॻी थो वञे हा हा ॿुधाए छा मसालो आहे मां ॿुधां थो न बाबल मां इन लाइ हाज़ुर थियो आहियां लाली वापस मोटी आई आहे इन जो मतिलबु मारो बाबल वलू इन मसले में शामिल ई न आहे मिठल मुंशी तूं भला पक सां कीअं थो चई सघीं त वलू व्याजी लाली वारे मसले में शामिल न आहे हा बाबा मूं चयो न त लाली वई आहे कल्लूअ सां थाणे ते बयान ॾियण उहा मोटे सच ऐं कूड़ जी ख़बर पइजी पर सेठ साहब लालू जेको आहे उहो लालीअ जे पोयां ई ज़ू लॻो हलियो वियो डुकण जो घोड़ो आहे भाई ऐं मां अखि ॾिसंदे ॾिसंदे अखियुनि खां ओझल थी वियो रुपया लालूअ खे तोखे अरे बचा मिठल छा ते कावड़ियो बेड़ बे माली केड़ा चली न मिठल के हां मूंखे त ख़बर ई न आहे मां त हाणे आयो आहियां अलाए कहिड़ी ॻाल्हि था चिड़ियो वॾो मसलो पियो हले वञई तो कल्लू
बाबा इंडिया जे ड्रामा न असांजो मुआशरो ई ख़राब करे छॾियो आहे। इंडिया जा ड्रामा ॾिसी छोकिरियूं छितियूं थी पयूं आहिनि। बाबा मोबाइल में मुल्क खे ख़राब करे छॾियो आहे। बाबा छोरी वई हली चख सां बेटल जेल असां काटिया। बाबा या किन्नी आंगुर वॾी बलिया। वाह रे बाबल वलू तुझो ठगा बिल्कुलु सही तो चई। बाबल साईं मुंहिंजे बाबल सां जेका नाइंसाफ़ी थी आहे न इन जो हिसाब कल्लूअ खे ॾियणो पवंदो। भाॼो करे छोकिरी जे करे इज़त वारनि जा पटका दूर थिया आहिनि। बेशरम बया छोकिरी राज जी इज़त दूर करे छॾी। अरे किन्नी छोरीअ जे करे मुड़ुस थो मारी खून थी पियो दौड़ पड़। लालू छॾीस मरी वेंदो मुर्दार मरी वेंदो छॾीस बाबा हथ कढीस। हलड़ी बंदूक तुझो ठगा विड़न हे पिया बाबल सां मुझो पियो वञे। या किन्नी मच्छी सॼो दरिया ख़राब कंदी बाबा। इन्हे छोरीअ के हिन ॻोठ में हरगिज़ रहण कोन ॾिबो रहण के। बिल्कुलु बाबल बिल्कुलु बिल्कुलु। सुबुह जे सिज में इहा छोकिरी हिन ॻोठ में न हूंदी। हाणे इहो फ़ैसिलो सेठ धनु कंदो। हाँ भाई हाँ। ओ ये दुआऊं घुरो। माई अल्लाह वॾो आहे पर अल्लाह बि सुञाणे सिंह ॾींदो आहे। आणो जी तामड़नि ते इल्ज़ाम। सेठियाणी तू भला असांजो तमाशो ॾिसण आई आहीं छा? तमाशो ॾिसण न तमाशो करण आई आहियां। ओ चवंदा न आहिनि त पेर पंहिंजा सिधा कोन वरी ॾोह पेचरनि ते। माई असां सां त विढ़ा पई पएव। हाणे विढ़ो न पंहिंजे लाडलीअ लालीअ सां। मुंहिंजे भाउ ते त आया पिया रहो। इहो होए होए खणी ॿधी अव। जिथे बाहि ॿरे हंधु सड़े असां सभु ईअं ई थियो आहे। न बाहि तव्हांजी बाक़ी सड़िया ॿिया हंध आहिनि। यो तो वारी इहा चिणक आहे काथे जंहिं सॼो ॻोठ साड़ियो आहे। मां बि त ॾिसां। माई मां चए थी कि विख बाग ते न वधाइजे त गोॾनि मां जंहिं भनी छॾींदीसांइ। अहिड़ी सुरीली है। अरे तुंहिंजो नालो इहो रखियो कयां आहे त बेसुरी। जे जॻह भञणियूं हुयई न माई त पंहिंजे लाडलीअ जूं भञे हा त इहे ॾींहं ई न ॾेखारई हा। इन छोरीअ त तुंहिंजे कलुअ जे मथे में धूड़ विधी आहे। जे नथा पाण पुॼी सघोसि त मूंखे चओ मथां घासले टोहारे ॾियांसि तीली। पछाड़ीअ ॻोठ वारनि खे त मुंहं ॾेखारण जे क़ाबिल रहंदव। ड्रामा सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।